अदियूं आऊं अॼाण मूं संग सुञाणे म कयो हूं दम सच में हेतिरी कंहिं कोहारे जे काण रतीअ जी रिहाण जी अड़ायम जतसी। अस्सलाम वालेकुम। 18 मार्च साल 2021 जी 13 ख़मीस ॾींहुं पोഞ്ഞाड़ी वेल प्रोग्राम सुगंध साइड़े हाज़ुर। प्रोड्यूसर अब्दुल रहीम डाहिरी, स्टूडियो इंजीनियर मुदस्सर हुसैन ऐं आऊं आहियां सुगंध में अवां जो मेज़बान ग़ुलाम क़ादिर शर। इन ई दुआ सां त जिते बि हुजो सुखिया सताबा हुजो। समिन वक़्तु ज़िंदगी जे लामुनि मां ईअं छणी रहियो आहे जीअं गुलाब जे सुकण खां पोइ संदन पंखड़ियुनि खे खिज़ां जी वाह विखेरे छॾींदी आहे। हथनि जे आङुरनि में मुरझियल गुलाब केॾो न हसीन ऐं हसास हूंदो आहे, पर हू हमेशह ॿियनि खे ख़ुशबू ॾींदे ॾींदे पाण मुरझी वेंदो आहे। ईअं ई पाण सभिनी खे हमेशह उन वण जे मिसल ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे जेको वक़्त जा तूफ़ान लोॾा लम्हा उस सहंदे सहंदे बि ॿियनि खे छांव ॾेई हलियो वेंदो आहे। अवां महिरबाननि जे उन्हनि ख़तनि जे तरफ़ जेके अवां लिखी मोकिलियो था असांखे, ख़ूबसूरत तहरीरुनि, ख़ूबसूरत शाइरी ऐं ख़ूबसूरत सिटा सां। साईं मुंहिंजा ख़त अवां महिरबाननि जा अॼु बि असां वटि इलाही सारा मौजूदु आहिनि। असां वधि खां वधि इहा ई कोशिशि कंदासीं त अवां जे समूरनि ख़तनि खे ऐं अवां जे समूरनि नालनि खे प्रोग्राम में शामिलु करे वठूं। पर जेकॾहिं ख़त प्रोग्राम में शामिलु थियण खां रहिजी बि वञनि त पोइ नाराज़ न थींदा कयो, छो त प्यार ऐं मुहबत जे हिन रस्ते में हिक ॿिए खां पाण कॾहिं बि नाराज़ कोन थींदासीं ऐं जुदा कोन थींदासीं। हूअं बि ॾिसो न, चवंदा आहिनि त रुठा सुठा न आहिनि हूंदा। तव्हां सुठा माण्हू आहियो, बहितरीनु माण्हू आहियो, बाज़ौक़ माण्हू आहियो। अवां जेकॾहिं असां खां रुसी वेही रहंदव त पोइ इहा ॻाल्हि बिल्कुलु बि ठाहकी कोन लॻंदी। ॻोठ आलम ख़ान जरवार काठड़ी जे वफ़ा इमामदीन जरवार ऐं रियाज़ हुसैन जरवार उस्ताद बुख़ारी जूं सिटूं सुगंध प्रोग्राम लाइ मोकिलियूं आहिनि, जंहिंखे पाण पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा हलूं। दीद गुलाबी दिलबर तुंहिंजी मुर्क चंबेली माशा अल्लाह, नाज़ुक अंगड़ा रेशम कपिड़ा दिल पथरेली माशा अल्लाह, तरह रंग तबीयत तुंहिंजी दुनिया वांगुरु दौर नियारा, किथ नखरेली किथ अरबेली किथ शर्मेली माशा अल्लाह। गुलाबी दिलबर तुंहिंजी मुर्क चंबेली माशा अल्लाह, नाज़ुक अंगड़ा रेशम कपिड़ा दिल पथरेली माशा अल्लाह, तरह रंग तबीयत तुंहिंजी दुनिया वांगुरु दौर नियारा, किथ नखरेली किथ अरबेली किथ शर्मेली माशा अल्लाह। खीड़ा जीअड़ा जीअड़ा प्यार वंडियूं पिया हेॾां होॾां, ताड़े थी पई कंहिं मारीअ जी घूर गुलेली माशा अल्लाह। सहसी तारा हिकिड़े पासे बाख बुख़ारी हिकिड़े पासे, मिसारे पई कंहिं मायूसियूं आस अकेली माशा अल्लाह। टंडे अलहयार मां बशीर गुल सूमरे, सिकंदर अली सूमरे ऐं शहज़ादे अली रज़ा सूमरे लिखियो त दिलि में आहिनि सूर ओ साजन, वञ त मूंखां दूर ओ साजन, वञ न मूंखां दूर ओ साजन, कनि पिया टिम टिम ही सितारा रूह चिकना चूर ओ साजन, रूह में आहिनि मेखूं तुंहिंजूं तुंहिंजा मारिन पूर ओ साजन, तूं त आहीं रूह जो राणो तोसां मन मसरूर ओ साजन। महिरबानी अदा, ख़ूबसूरत ख़त लिखी तव्हां मोकिलियो। शहर ढिलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार, शबीर ख़ान बोज़दार ऐं शाह नवाज़ बोज़दार अज़ीम कौल लिखी मोकिलिया। जहालत खां वधीक ग़रीबी नाहे ऐं अकुल खां वधीक का बि दौलत नाहे, चंड खां सवाइ राति ऐं इल्म खां सवाइ ज़हन बेकार आहे। जेकॾहिं ख़ुशियूं बाज़ार मां मिलंदियूं हुजनि हा त दुनिया में को बि ग़म न हुजे हा। गर्ज़ जी दोस्ती खां बहितर आहे त अकेलो रहिजी वञिजे। मौत हिकु बेख़बर साथी आहे, हिकु सचो दोस्त अलाह जे नेमतुनि मां हिकु नेमत आहे। ज़िंदगी में ख़ुशि रहणु चाहियो था त हसरतूं घटायो, ख़ूबसूरती कपिड़नि सां न बल्कि इल्म ऐं अदब सां थींदी आहे। मंसूर मरी, नज़र मोहम्मद मरी, रहीम बख़्श मरी, नवाब ख़ान मरी, ॻोठ मौलवी अब्दुल्ला मरी लॻभॻि अॼु खां प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि। पाण लिखनि था त कंहिं न ॿुधी आहे बात असांजी, रूअंदे गुज़री राति असांजी, माण्हुनि जो मौज़ू बणियलु आहे कालो की मुलाक़ात असांजी। महिरबानी तव्हांजो। तव्हांजो ॿियो पोस्ट कार्ड बि असां ताईं मिलियो आहे। मंसूर फरमान ऐं समीर ख़ान मरी साहब, यादि करण लाइ महिरबानी तव्हांजूं। शहर हथूंगे खां काइमल भील ऐं जमालमल भील बि प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। तव्हांजूं बि खोड़ सारियूं महिरबानियूं। ॻोठ मोहम्मद इक़बाल सारेजो जे मोहम्मद रफ़ीक उन्हनि लिखियो
तन मन में का ताण वधी आहे, अखियुनि में का आलाण वधी आहे, सच पच मूं न चाहियो, सिक जी ॾाढी पाण वधी आहे। ॻोठा जी मोहम्मद याकूब मरीअ जे मोहिनदास ओॾ, शामनदास ओॾ ऐं अजमल कुमार ओॾ हमल फ़क़ीर जो सिटूं लिखियूं। हमल चए हिन ॻाल्हि जो वेही कम वीचार, त दिलि लॻी दोस्तीअ जो छा मुल्ह आहे मिक़दार, तान अंदर मां अकुल चयो नुक़्तो ई निर्वार, लॻी वञे त लख हज़ार, टुटे त टको ई न लहे। काछ जे ॻोठ पोठे नई गाज खां मोहम्मद हसन लुंड बि ख़त लिखियो आहे ऐं प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। महिरबानी तव्हांजो भाउ, तव्हां ख़त लिखी प्रोग्राम खे वाखाणियो आहे। शहर ॼाम साहब खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी, निज़ाम ख़ान ज़रदारी, शेर मोहम्मद ॾाहिरी ऐं मुर्तज़ा बलोच लिखियो। अथम आसंदर में निकिरियो निहारियां, ॾिसी अजीब अखियुनि सां खिलियो खीकारां, उहे कीअं विसारियां जेके रहनि सदा रूह में। शहर ढिलियार जे मोहम्मद नवाज़ बोज़दार, अहमद नवाज़ बोज़दार ऐं शेर दिल ख़ान बोज़दार लिखियो। लाखीणे लतीफ़ जो ही लाखीणो बैत, जानिब ईअं न जुगाए जीअं मारियो मोटियो न पुछी, रतीअ रत न सुञरे सिक तुंहिंजीअ साह, असां तोणीअ लाइ ते पर में पुॼाऊं कयूं। ॻोठ ख़लीफ़ो मोहम्मद हयात जूणे जो खां एबू पोटो पुनल राही, फरीद अहमद ऐं फरहान अहमद एबू पोटो लिखनि था ख़ूबसूरत सिटूं। माण्हू मोर जमाले जहिड़ा, सदियनि लाइ हवाले जहिड़ा, ताज़े गुल जीअं नरम निमाणा, पवित्र पाक रिसाले जहिड़ा, माक फुड़नि सां वेंझण वारा, ॿोलियुनि ॿोल त माखीअ मिसरी मिठड़ा पंहिंजे नाले जहिड़ा, जिन खे चांडो की चुमियो हो ख़ालिस खीर पियाले जहिड़ा, तारीख़ी किरदार था सजनि केॾारे जे मकाले जहिड़ा, जोहर जेके जूही छॾे विया मूले शाह संभाले जहिड़ा। ताईं प्रोग्राम पहुचायूं पिया, सुगंध ई सुगंध में शामिल करे रहिया आहियूं। अवां महिरबाननि पारां मोकिलियल ख़ूबसूरत ख़त। ॻोठ सैद आकिल शाह खां ताराचंद भील ऐं फौजेश कुमार भील लिखियो आहे ख़ूबसूरत सिटूं। यार तेॾे दीदार बिना बेताब अखियां बेख्वाब मिलो शिताबी, ए दिल दर्द तुसाॾे बिरह किती बेताबी मिलो शिताबी, इल्म अकुल कुल इश्क अॾाया मसले कुल खुताबी मिलो शिताबी, नाल हमल खुशहाल रहो मैनू हर्फ हिसाबी मिलो शिताबी। ॻोठा जी मोहम्मद याकूब मरीअ खां मोहिनदास ओॾ, शामन ऐं अजमल कुमार ओॾ बि ख़ूबसूरत सिटूं लिखी मोकिलियूं। सूफ़ी शाह इनायत जूं सूर न सदा हूं, गूंदर वींदा गुज़री, अनोखियूं शाह इनायत चए थियूं पिरीअ ख़ातिर पोन, चङा ईअं था चवनि त दर न मटिजे दोस्त जो। ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणीअ जे नाज़ फ़क़ीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी, मुख़्तियार नाज़ जलालाणी ऐं असलम जलालाणी लिखियूं संदसि सिटूं। तन मन में आ तात सदाई, वाई तुंहिंजी वात सदाई, ऊंद आख़िर केसी ताईं रहणी नाहे रात सदाई। महिरबानी तव्हांजूं ख़ूबसूरत ख़त लिखी ऐं मोकिलियो सुगंध प्रोग्राम लाइ। टंडे अलहर खां बशीर गुल सूमरे, सिकंदर अली सूमरे, शहज़ादे अली रज़ा सूमरे, वकार सूमरे ऐं अवां सां गॾु ॿियो दोस्त जंहिंजो नालो से महबूब अली ख़ासकेरी। महिरबानियूं। तव्हां बि लिखियो आहे त हज़ार ग़लतियुनि जे बावजूदि तव्हां पंहिंजो पाण सां मुहबत करियो था, पोइ कंहिंखे हिकिड़ी ग़लती थी उन सां एतिरी नफ़रत छो था करियो त तव्हां पाण ग़लती करणु छॾे ॾियो या वरी ॿियनि खे ग़लती माफ़ करणु सिखो। टंडे अलहर खां शहज़ादो वकार अहमद सूमरो, वफ़ा अली रज़ा सूमरो, शहज़ादो फ़खुर इमाम सूमरो बि प्रोग्राम में शामिल थिया आहिनि। सिटूं लिखियूं अथनि त वक़्तु केॾो न हसीन हूंदो हो, इंडलठ जीअं रंगीन हूंदो हो, तनी खंजर हयां सीने में जिन ते पुख़्तो यकीन हूंदो हो, हुनखे हासिलु करण जो हिन मन में अज़म केॾो न मतीन हूंदो हो। महिरबानी तव्हांजूं, तव्हां ख़ूबसूरत सिटूं मोकिलियूं सुगंध प्रोग्राम जे लाइ। ॻोठ ख़लीफ़ो मोहम्मद हयात जूणे जो जे एबू पोटो पुनल राही, फरीद अहमद एबू पोटो बि प्रोग्राम में शामिल थियो आहे। पाण लिखनि था त उते ख़ुशबू खोल जिते सौदागर सुराण जा, अजायो न रोल अतुर अॻियां ॼाण जे, रोई रोई रत फुड़ा रब खे यार रिझाए, उथी आधी राति जो साईंअ खे पचाए, उते दिलि अड़ाए जिते सरव सजी साथ सी। ढिलियार जे मोहम्मद नवाज़ बोज़दार, अहमद नवाज़ बोज़दार ऐं शेर दिल ख़ान बोज़दार बि ख़ूबसूरत शहर ॾियारे उमाणियो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो बैत आहे। सखर सेई ॾींहं जे मूं घारिया बंद में, वसायम वॾ फुड़ा मथे मारुनि मींहं, वाझां साल खे थियुसि तहवारूं तीअं, नीर मुंहिंजे नींहुं उजारे अछो कयो।
खोसा कॉलोनी राजो गंढो जे फ़कीर कामिल खान खोसे, मीर मुख्तियार अली खोसे ऐं वफ़ा जान मोहम्मद खोसे बि प्रोग्राम खे पसंदि कयो ऐं कुझु सिटूं ॾियारे मोकिलियूं अथनि त पारत अथई दिलदार अङण ते ईंदो कर, नींहं में तूं नाराज़ कॾहिं न थींदो कर, बेवस आहियां बिरह तुंहिंजे बेताब कयो, कुझु न खपे बसि कुर्ब ज़रो त ॾींदो कर। ॻोठ अली ख़ान सिरेवाल जे अला बचाए सिरेवाल बि ख़त लिखियो आहे प्रोग्राम में ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ख़ूबसूरत बैत ॾियारे मोकिलियो अथसि त वठे जिन विध्यास वरी वेॼुई से थिया, तुर्त ॿधाऊं पटियूं रोज़ कयाऊं रास, हींअड़ा तिनी पास घार त घायल न थिए। रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां अवां जे समातुनि ताईं प्रोग्राम पहुचायूं पिया सुगंध ऐं हीअ पेशकश हूंदी आहे प्रोड्यूसर अब्दुल रहीम ॾाहिरी जी आवाज़ जे हिन संगम में अवां सां हथ जोड़े बीठल ग़ुलाम क़ादिर शहर करण बेवफाई जी आदत करण बेवफाई असा प्रीत रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां प्रोग्राम सुगंध अवां जे समातुनि ताईं पहुचायूं पिया। 92000588 आहे असांजी ड्यूटी रूम जो नंबर, जिते मौजूदु आहे असांजो ड्यूटी ऑफिसर मोहम्मद अहमद रज़ा, जेके खोड़ सारनि महिरबाननि पारां टेलीफोन करे प्रोग्राम खे वाखा आणण जे लाइ फ़ोन कॉल बि कई आहे ऐं प्रोग्राम खे पसंदि कयो अथनि। उन्हनि महिरबाननि खे बहुत सुगंध में जाइ ॾींदा हलूं। प्रीतम आबाद खां मोहम्मद रहीम बिरोही, अब्दुल रहीम बिरोही, ॻोठ मोहम्मद इक़बाल सारेजे खां मोहम्मद रफ़ीक उनड़, मेराण चौक बदीन खां मोहम्मद रफ़ीक मल्लाह, साइमा नाज़ मल्लाह ऐं बीबी फिज़ा मल्लाह ऐं फरज़ाना मल्लाह भेण अवाची महिरबानी। शहर जाम साहब खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी, बाईपास बलोचिस्तान खां मोहम्मद ईसा छुटे बि यादि कयो आहे, अदा अवाची महिरबानी। शहर राजबाग खां वफ़ा मुनवर जमाली, असदुल्ला जमाली, ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी ऐं आरज़ू मोहम्मद असलम जलालाणी। शहर झोल खां फ़कीर मोहम्मद हैदरी, मोहम्मद नसीम हैदरी यादि कयो आहे। दुरेजी बलोचिस्तान खां अब्दुल हमीद छुटो, इमामदीन छुटो। चूहर जमाली खां यादि कयो आहे असांखे नाज़ नगर ख़ान जमाली। दुरेजी बलोचिस्तान खां इम्तियाज़ अली छुटे यादि कयो। चूहर जमाली खां मोहम्मद हाशिम जमाली, ग़ुलाम क़ादिर जमाली, मोहम्मद ज़िक्रिया जमाली, मेहराब जमाली ऐं मेहताब अहमद जमाली। शहर शूरान बलोचिस्तान खां मोहम्मद इसाक़ रिंद, शाह मुराद हिसबाणी, ॾाॾा हिसबाणी ऐं पीरल मरीब यादि कनि था, महिरबानियूं अवां जूं। लाड़काणे खां यादि कनि था टेलीफोन करे हाजी रुस्तुम अली कोश। ॻोठ रईस मोहम्मद नवाज़ ख़ान शंबाणी खां असांजो दोस्त आहे सिकंदर अली शंबाणी ऐं रसूल बख्श शंबाणी, अदा तव्हांजूं महिरबानियूं। बेगना मोरी खां मास्तर रब ॾिने समी बि टेलीफोन कयो, शकील अहमद समूह, शाहिद अली समूह, रशीद अली समूह। ॻोठ ज़ंगी ख़ान मरी खां नाज़ मोहम्मद बख्श मरी, इनायत अली मरी। उॾेरेलाल स्टेशन खां ग़ुलाम हुसैन खोसो, दिलशाद अली खोसो, इरशाद अली खोसो ऐं शिराज अली खोसो। बेगन जरवार जे ॻोठ खां अब्दुल लतीफ़ जरवार, शान जरवार, आरिफ जरवार। ॻोठ अली नवाज़ शर खां राजा फ़कीर मोहम्मद शर, मोहम्मद ताहिर शर, मोहम्मद हसन शर। बदीन खां बशीर अहमद पठाण बि यादि कयो आहे असांखे, अदा महिरबानियूं तव्हांजूं। पक्का चांग खां ग़ुलाम अकबर शर, इमदाद अली चांग बि प्रोग्राम खे ॿुधनि पिया, महिरबानी तव्हांजूं। ॻोठ हाजी शाह बेग शर खां अयाज़ हुसैन शर, शिराज अली शर। ॻोठ पुनू ख़ान पंवर खां रुस्तुम अली पंवर, दिलदार अली सीताई लिखियलु आहे या हिसबाणी लिखी सीताई शायदि लिखियलु आहे, महिरबानी तव्हांजी। जेकॾहिं तव्हांजी ज़ात ग़लति पढ़िजे पई त माज़रत कयां थो। अवां प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं अवां इहो पिणु ॿुधायो आहे त असां वटि मौसम ॾाढी बहितरीनु हली रही आहे। यकीननि अदा मौसम जे हवाले सां अवां ॻाल्हि कयो था त हीअ जेका मौसम आहे सा मन खे लुभाईंदड़ मौसम आहे। ख़ासि तौर ते असांजे साणीअ में कणकुनि जो लाबारो जेको आहे सो वॾे उरूज ते हाणे शुरू थी वियो आहे। इलाही इलाइक़नि में कणकूं लुभिजी बि वियूं आहिनि, ॻाहा ॻाहिजी बि विया आहिनि, अन जेके आहिनि से उहे देरनि में ऐं खरनि में पइजी बि विया आहिनि ऐं निकिरी बि चुका आहिनि। उन खां अलावा जॾहिं बि हीअ मौसम ईंदी आहे बहार जी ख़ूबसूरत जेका आहे सा अंबनि जे बाग़ में ॿूर जी ख़ुशबू, तूतनि जे ॿूर जी ख़ुशबू, निमुनि जे ॿूर जो हुगाव ॾाढो मन खे लुभाईंदो आहे। उन सां गॾोगॾु आसमान ते जॾहिं सुरमई रंग जा बादल हलंदा आहिनि त अवां छा था सम्झो त हीअ मौसम वाक़ई बि घटि हूंदी। अवां सभिनी टेलीफोन करे प्रोग्राम खे पसंदि कयो आहे, अवां सभिनी जा लख थोरा।
हलाए ईंदो कांगलियो थो उडरे अला कांगलियो थो उडरे तेज हवा में तुझो चलियो तो उडरे अला तेज हवा में तुझो चलियो तो उडरे अला तेज हवा पाक कंधी डेवींदे पाक कंधी डेवींदे चांगलियो थो उडरे अला चांगलियो थो उडरे तेज हवा में तुझो चलियो तो उडरे अला तेज हवा में तुझो चलियो तो उडरे अला तेज हवा अख जे नीरे उभते अख जे नीरे उभते काजलियो थो उडरे अला काजलियो थो उडरे तेज हवा में तुझो चलियो तो उडरे अला तेज हवा में तुझो चलियो उडरे